अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। मेरापुर के शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण की बी वरसी सुभाणे मेरापुर में मल्हाई पई वञे। वरसी तकरीब में सिंध के कुंड कुर्छ खां हज़ारे सहाफ़ी शिरकत कंदा। वरसी तकरीब मुतलिक सीनियर सहाफ़ी ऐं सिंधी सहाफ़ी संगत सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो पंहिंजे बयान में चयो आहे त शहीद अज़ीज़ मेमण एक बहादुर ऐं दिलेर सहाफ़ी हुयो जंहिं पंहिंजे कलम जे नोक सां हमेशा सच लिखियो ऐं सच लिखण ते खेसि शहीद कयो। 2 साल गुज़रण के बावजूद पुलिस शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल में मुलवस मास्टर माइंडेड मुश्ताक सेतो ऐं अफशन सेतो के गिरफ्तार न करे सकी आहे, जेका पुलिस की नाअहली आहे। उन मां लगे थो त पुलिस शहीद अज़ीज़ मेमण के कातिलन के लिकाइण थी चाहे, लेकिन असां शहीद अज़ीज़ मेमण के कातिलन ऐं मास्टर माइंडन की गिरफ्तारी ताईं एहतिजाज जारी रखंदासीं। हुन सिंध के सहाफ़ियुनि खे अपील कई त सुभाणे सिंध जा सभु सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण की वरसी तकरीब में शरीक थी बदीअ जो सबूत ॾियनि। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।